गमबट गम्स जे मशहूर चमड़ी जे डॉक्टर इंसान दोस्त बशीर अहमद मेमण जे लापता थियल नौजवान पुट अली हसन मेमण जी ॻोल्हा ऐं बाज़ियाबी लाइ सिंध सोशल फोरम जे मरकज़ी अॻवान डॉक्टर अनवर इलाही सहतो जी अॻवानी में सिविल सोसाइटी समेत गमबट मीडिया सेंटर अॻियां डॉक्टर बशीर अहमद मेमण जे नौजवान पुट इंजीनियरिंग जे शागिर्द अली हसन मेमण जेको कुछ महीना अॻु सखर रोहड़ी जी हदूद मां लापता थी वियल आहे। वारसनि ऐं सिविल सोसाइटी पारां संदसि जी बाज़ियाबी ऐं ॻोल्हा लाइ वक़्तन ब वक़्तन एहतजाज कया विया आहिनि पर नौजवान जो पतो नथो पवे। एहतजाज कंदड़ रैली कढी चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान आर्मी चीफ ऐं ॿियनि खे नौजवान जी बाज़ियाबी लाइ ॻोल्हा में मदद जी अपील कई आहे त नौजवान खे जल्द बाज़ियाब कराए वारसनि मां बेचैनी ख़त्म कई वञे। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची